अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते शाम जी उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। अॼु जी ही वीडियो उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ ठाही आहे जेके असांखां बार कमेंट सेक्शन में पुछनि था सर सिंध यूनिवर्सिटी जी 2024 जी एडमिशन कॾहिं स्टार्ट थींदी, त कुझु उन्हनि सां इम्पोर्टेंस ॻाल्हियूं करणियूं आहिनि। त उन जे ज़रिए मुंहिंजे हिन वीडियो जे ज़रिए उन्हनि सभिनी कैंडिडेट्स खे ॿुधायां सिंध यूनिवर्सिटी जी अंडर ग्रेजुएट जी एडमिशन 2024 कॾहिं स्टार्ट थींदी। तो सभी का पहले जेका सिंध यूनिवर्सिटी की एडमिशन आहे उहा अगस्त खां एडमिशन जो प्रोसेस आहिस्ता आहिस्ता स्टार्ट थींदो आहे। पहिरियां एडमिशन जे लाइ मीटिंग्स वग़ैरह थींदियूं आहिनि ऐं पोइ एडमिशन स्टार्ट थींदी आहे। हिन जा जेके फॉर्म ईंदा आहिनि सेप्टेम्बर जी एंड या अक्टूबर जी स्टार्ट में अची वेंदा आहिनि ऐं नवंबर में तव्हांजी टेस्ट थींदी आहे ऐं नवंबर खां पोइ दिसंबर में तव्हांजी मेरिट लिस्टूं लॻंदियूं आहिनि ऐं जनवरी में तव्हांजो सेशन स्टार्ट थींदो आहे। त उहे कैंडिडेट्स जेके इंटरमीडिएट करे चुका आहिनि उन्हनि जे लाइ ही चैनल तमामु इम्पोर्टेंट आहे। तव्हां चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी जे रिलेटेड तमामु इंफॉर्मेशन मिली सघे। ऑलरेडी असांजे चैनल ते काफ़ी सारी इंफॉर्मेशन मौजूद आहे, तव्हां हिन चैनल ते ॾिसी सघो था। ही असांजो चैनल आहे सिंधी पॉइंट, जंहिंमें तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी के बारे में तमाम इंफॉर्मेशन मिली वेंदी, उनजे डिपार्टमेंट्स के बारे में, उनजी एडमिशन पॉलिसी छा आहे, उनजा एडमिशन क्राइटेरिया छा हूंदा आहे ऐं कहिड़नि कैंडिडेट्स खे कहिड़नि डिपार्टमेंट्स में एडमिशन मिलंदी। लाइक प्री मेडिकल वारा कहिड़नि डिपार्टमेंट्स जे लाइ एलिजिबल आहिनि, प्री इंजीनियरिंग वारा कहिड़नि डिपार्टमेंट्स जे लाइ एलिजिबल आहिनि यूनिवर्सिटी में, ऐं उन सां गॾोगॾु ये तमाम इंफॉर्मेशन तव्हां ऑलरेडी इन चैनल जे ज़रिए मौजूद आहे। तव्हां उनखे ॾिसी करे पंहिंजी तयारी कयो। हीअ असांजी सिंध यूनिवर्सिटी जी प्लेलिस्ट आहे जंहिंमें तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन मिलंदी, जंहिंमें रजिस्ट्रेशन जो ज़िक्र आहे, तव्हांखे उनजी तयारी करे सभु इंफॉर्मेशन मौजूद आहे। ये तव्हां ॾिसी सघो था ऑलरेडी इंफॉर्मेशन है डिपार्टमेंट्स के बारे में कहिड़ा डिपार्टमेंट्स में फ्यूचर छा आहे, कैरियर छा आहे, कहिड़ा डिपार्टमेंट्स सिलेक्ट करणु खपनि, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग के बारे में इंफॉर्मेशन आहे। उन सां गॾु तमामु सारे वीडियोस आहिनि, ही तव्हां वीडियो ऑलरेडी मौजूद आहे जेका सैंपल पेपर ते आहे। तव्हां हिनखे ॾिसी करे पंहिंजी तयारी स्टार्ट करे सघो था। पूरो सिंपल पेपर डिस्कस थियल आहे सिंध यूनिवर्सिटी ते कहिड़ा कहिड़ा क्वेश्चन्स अचनि था ऐं कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट्स अचनि था। प्लेलिस्ट आहे जंहिंमें प्योरली तव्हां वटि टेस्ट जो मटीरियल मौजूद आहे। तयारी कीअं कजे, मैथमेटिक्स जो पार्ट कीअं सोल्व कजे, जनरल नॉलेज जो पार्ट कीअं सोल्व कजे, जनरल साइंस में कहिड़ा कहिड़ा क्वेश्चन हूंदा, इहे सभु इंफॉर्मेशन तव्हां वटि मौजूद आहे। तव्हां इन चैनल जे ज़रिए पंहिंजी तयारी स्टार्ट करे सघो था। ऐं मां कैंडिडेट्स खे वरी बि ॿुधाईंदो हलां जेको आहे अगस्त या सेप्टेम्बर खां पोइ तव्हांजा फॉर्म अची वेंदा ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे नवंबर में यूनिवर्सिटी मोस्टली टेस्ट आहे, नवंबर में टेस्ट है, उन खां पोइ दिसंबर में मेरिट टेस्ट लॻण शुरू थींदियूं आहिनि। तव्हां हीअं थी तयारी कंदा उमेद आहे तव्हां स्कोर खणी ऐं पंहिंजी ख्वाहिश के मुताबिक डिपार्टमेंट में एडमिशन वठण में कामयाब थींदा। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़।